वानकी वसी में स्कूल की सहूलत लाइ एहतजाजी रैली। गर्ल्स हाई स्कूल की घुर। अॼु वानकी वसी के बॉयज़ हाई स्कूल के बुनियादी सहूलतूं ॾियण ऐं उस्तादनि जी खोट ख़त्म कराइण सां गॾु स्कूल जे SNE ऐं ॻोठ के गर्ल्स हाई स्कूल ॾियण लाइ रैली की सूरत में एहतजाज किया वियो, जंहिंमें पुरियत मज़ामत अॻवाननि कामरेड निसार लिगाली, कामरेड बशीर लिगाली ऐं कामरेड गुलज़ार लिगाली उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त वानकी वसी के तइलीम के हवाले से ॼाणीवानी नज़रअंदाज़ किया वियो आहे। उन्हनि चयो त असीं गुज़िरियल 8 सालनि खां मुसलसल जदोजहद कंदा पिया अचूं, पर हिन वक्त ताईं सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां असांजे मुतालबनि खे को बि मान नथो ॾिनो वञे। उन्हनि चयो त फौरी तौर असांजा मुतालबा तस्लीम कया वञनि। एहतजाज में अवामी वर्कर्स पार्टी के अॻवाननि कामरेड मुज़फ़र लिगाली ऐं कामरेड फरीद लिगाली, फयाज़ लिगाली, PRSS के सदर अब्दुल रज़ाक लिगाली ऐं मेंबर जाबिर लिगाली, आशिक लिगाली, अमरलाल मेघवाड़, मुजीब लिगाली, आशिक खोसो, नजफ़ अली लिगाली ऐं ॿियनि ॻोठाणनि शिरकत कई।